सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त उस्मान मिर्ज़ा ऐं जतोई केस असांजे निज़ाम इंसाफ़ लाइ चैलेंज आहिनि। ही केस रोज़ जे बुनियाद ते छो नथा हलनि। फवाद चौधरी ट्वीट कंदे चयो त हिननि केसनि खे आम तरह छो वरितो पियो वञे। प्रोसिक्यूशन ऐं अदालत खे पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण घुर्जे। फवाद चौधरी चयो त हिननि केसनि खे मंतक़ी अंजाम ते पहुचाइण रियासत जी फर्ज़ आहे। La